ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। खुद की आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। ओम शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। सर्व शक्ति स्वरूप आहियां। निराकार बाप जी संतान सदा जीवन में खुश रहण वारी सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा जी तन चवनि था मीठे मीठे ॿार। बाबा चवनि था जीवन में शिक्षा दाता सां गॾु रहम दिल बि ठहनि। के शिक्षा ॾियण त सभई ॾेई सघंदा आहिनि। अॼु नंढो वॾो हर हिक ॿिए खे ज्ञान ॾेई सघंदो आहे। हर हिकु कुझु न कुझु पंहिंजो ॿुधाए सघंदो आहे ऐं उहो सही बि हूंदो। लेकिन बाबा चवंदा आहिनि ॾिसो अॼु कोई माण्हू ग़लती थो करे असां हुनखे सही ॻाल्हि सम्झायूं था त हिन में इहे न सम्झो कि हा असां में सुठो ज्ञान आहे असां समझदार आहियूं। इहे त इन्हनि खे एतिरी बि सम्झ न आहे। सम्झ सभिनि खे आहे। सभई चवंदा आहिनि हा असांखे पतो आहे असांखे ईअं चवंदा आहिनि ईअं चवंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था सम्झ सां गॾु असांखे छा आहे रहम दिल बि ठाहिणो। जीवन में जेसि ताईं असां में रहम जी भावना क्षमा जी भावना दया जी भावना न हूंदी तेसि ताईं असां हुनखे सहयोग न ॾेई सघंदासीं। भई असां हुनखे सम्झाणी त ॾिनी हीअं न कर हीअं न कर हीअं कर। समय ते सभु माण्हू सम्झ बुझी वेंदा आहिनि। श्री सदा भॻवान खे यादि न कंदा आहिनि। अॼु चइण में त सभु चवंदा आहिनि कि हा फलानो बि ईअं चवंदो आहे फलानो बि ईअं चवंदो आहे। लेकिन असांखे समय ते उहा ॻाल्हि यादि अचे ऐं असां उन अनुसार जीवन जी सघूं। वॾी ॻाल्हि त इहा आहे न। भई असांखे त पतो आहे हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। कंहिंजी निंदा न करणी कंहिंजी ग्लानी न करणी आहे। है न बाबा चवंदा आहिनि न इहे सृष्टि ते ड्रामो हले थो। हिन ड्रामे में हर हिक जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। असां चऊं इहो ग़लति थो करे इहो अहिड़ो थो करे हीअं थो करे हुनजो पार्ट ई इहो आहे। हुनजो पार्ट आहे ई बॉम्ब गिराए करे शहर खे ख़तम करण जो। त आतंकवादियुनि जो आतंकवादी वारो कम ई आहे। असां छो उन्हनि खे चऊं इहे आतंकवादी छो आहे। लेकिन दुनिया खे जॾहिं दुनिया ॾाढी दुख जी थी वेंदी आहे तॾहिं माण्हू अॼु ॾिसो कोई बीमार आहे कंहिंजो शरीर ॾाढो ई बीमार आहे सीरियस पियो आहे न त उहो आत्मा शरीर छॾे थी सघे न हुनजो संबंधी उनखे छॾे था सघनि। त केरु छा कमु करूं। भई माण्हू वटि पैसो बि आहे सेवा बि करे सघनि था लेकिन उहा आत्मा हुन शरीर में बीमार शरीर जी बीमारी जे कारण उहा सुख बि नथी वठी सघे न ई उहो पुराणो शरीर छॾे थी सघे और न ई उनखे हुनजा जेका हितां हिन जन्म वारा जेका दैहिक संबंधी आहिनि
न ही उहे बि उनखे छॾे था सघनि त छा करो, उहा आत्मा बि परेशान, वञे बि नथी अॻियां पंहिंजे जीवन में, ऐं हिते माण्हू बि परेशान, छॾे बि नथा सघनि, है न। ऐं भॻवान चए, सभु माण्हू भॻवान खे प्रार्थना करनि था कि हिनजो शरीर ठीक थी वञे, लेकिन भॻवान चए हाणे चीज त घणा बार ठीक कंदमि, हिक चीज खे तव्हां घणा बार ठीक कंदा, आख़िर त ख़राब थींदी, छॾो त छुटे। उहा आत्मा बि चए हल ठीकु आहे, हाणे नथो हले त मां त छॾाई थी बस, है न। ऐं ये हितां वारा संबंधी बि चई हा तूं छॾे ई सही, चलो असां भॻवान खे तव्हां इहे चओ चलो मूंखे हिते ई ॿियो शरीर ॾे हिननि सां गॾु, मूंखे ॿियो काॾे न वञिणो आहे, उहो त बि पॉसिबल थी सघंदो आहे, लेकिन हाल फिलहाल त हुनजे पुराणे शरीर खे असां छॾूं न, उहो बि छॾे, है न। त आतंकवादी छा कंदा आहिनि, भई ॾिसो दुनिया में एॾो दुख आहे, एॾो परेशानी आहे, त बि माण्हू चवनि था न असां त हिते ई रहींदासीं, ऐं घड़ी घड़ी भॻवान खे यादि था करनि, लेकिन आतंकवादी हिकु ई बॉम्ब फिटी कंदो पूरो देश ख़तम। अॼुकल्ह अहिड़ा बॉम्ब्स निकिता आहिनि, इहो कमु करे सघंदो कोई, न करे सघंदो न। त बाबा चवनि था ॾिसो आतंकवादियुनि जो बि पंहिंजो पार्ट आहे, हाणे असां बि न पुराणी दुनिया खे छॾे नथा सघूं, असां दुखी बि आहियूं, छॾे बि नथा सघनि दुनिया। अॼु माण्हू चए हीअ दुनिया ख़तम थियण वारी आहे, वैसे बि ॾाढो दुख आहे, त माण्हुनि खे ख़ुशी थियणी खपे न, चलो दुनिया ख़तम थिए थी हाणे नई दुनिया ईंदी, वैसे बि ॾाढो परेशान आहियूं, लेकिन अॼु इंसान हिन पुराणी दुनिया खे बि नथो छॾे, ऐं दुखी बि आहे, ऐं भॻवान खे बि पुकारण नथो छॾे, भई तव्हांखे रहणो आहे दुख जी दुनिया में त रहो, कम से कम भॻवान खे त न यादि करो। वो त चए थो कि पंहिंजे कर्म सुधारो, सोच सुधारो, मुंहिंजी श्रीमत ते हलो, मां नई दुनिया ठाहिण आयो, हुन दुनिया में हलो। माण्हू चवनि था न असांखे रहणो बि कलयुगी दुनिया में आहे, इहे ई पाठ पूजा भक्ति आदि करणी आहे, इहे ई जीअणो आहे, इहे ई सभु करिणो आहे, दुनिया बि न छॾणी आहे, दुख बि ख़तम थी वञे, त ईअं त थी न सघंदो। छो जी अगरि असांजे जीवन में सदा सुख अची वेंदो त कोई भॻवान खे यादि ई न कंदो, ऐं अहिड़ो त सत्युग में ई थी सघंदो आहे। भई जॾहिं आहे ई दुख धाम, ये दुनिया छा आहे, दुख धाम, दुख जी दुनिया आहे, त दुख जी दुनिया में त दुख हूंदो ई सही, थींदो ई सही। तव्हां चओ असां वॾा घर बि ठाहियूं, कमायूं बि, ॿारनि खे पढ़ाए लिखाए बि अॻियां वधायूं, अॼु जेतिरो ॿार ज्यादा पढ़ंदो न ओतिरो दुखी परेशान, है न। असां त माण्हुनि खे त ॾिसी करे लॻंदो आहे हिनजा ॿार ईअं आहिनि, ईअं आहिनि, ईअं आहिनि, लेकिन जेको ॿार आहे हुनजी हालत पुछो, है न। छो जी ज्यादा पढ़ी करे असां अॻियां वेंदासीं त असांखे ॾाढो कुझु जो असां चाहींदा आहियूं न, उहो असांखे छॾिणो पवंदो, माण्हुनि खे पंहिंजा घर छॾणा पवंदा आहिनि, माउ पीउ छॾणा पवंदा आहिनि, माण्हुनि खे छॾिणो पवंदो आहे न। छो जी माण्हू सोचंदो आहे कि असां पढ़ी लिखी अॻियां वधूं, अॻियां वञिणो आहे त तव्हांखे कई बार घर खां ॿाहिरि वञिणो पवंदो, कई बार माण्हुनि खे पंहिंजी ईमानदारी, सुख चैन छॾिणो पवंदो, इन करे हर हिकु ॻाल्हि में कुझु न कुझु छॾिणो ई पवंदो आहे, या त माण्हू हिकु साधारण जीवन जिए या अॻियां वधे, लेकिन कुझु बि जीवन में अॻियां वधण लाइ, कुझु नयो वठण लाइ, कुझु पुराणो छॾिणो ई पवंदो। अगरि तव्हांखे सुख जी दुनिया खपे, सतयुग जहिड़ी दुनिया खपे, स्वर्ग जहिड़ी दुनिया में अचिणो आहे, त तव्हांखे नर्क जहिड़ी दुनिया सां में रहंदे हुए भी रहणो आहे न हिन ई दुनिया में, छो जो हिते ई स्वर्ग ठहींदो, लेकिन हिते ई रहंदे हुए न असांजो कंहिंसां ममत्व न हुजणो,
असांजी कंहिंमें आसक्ति न हुजणी खपे। भले तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए लिखाए वॾो करो, लेकिन असांखे कॾहिं भी जीवन में कुझु कलयुगी दुनिया में असांखे करणो आहे, लेकिन कॾहिं भी पंहिंजी आत्मा जी खे अशुद्ध न करणो आहे। असां विकार बुराइनि जी वश थी करे कोई कर्म न करणो। अगरि माण्हुनि खे करणो पए तो कई बार माण्हुनि खे रिश्वत बि वठणी पवंदी आहे, कई बार माण्हुनि खे छा बि करणो पवंदो आहे। असां भले उहो कमु छॾे छॾियूं, लेकिन असांखे कॾहिं बि अहिड़ो कुझु न करणो आहे जंहिंसां असांखे पंहिंजी आत्मा जी शक्ति पवित्रता खे ख़तम करणो पए। इन करे बाबा अशांति न रहे। असां ईअं न असां जीवन में अशांत आहियूं। अॼु जो माण्हू एॾा नौकरी धंधा कंदा आहिनि, केॾी जीवन में अशांति आहे। भले ॿाहिरां खां नज़र ईंदो आहे ही ॾाढा सुखी आहिनि, हिननि सां केॾो सुठो आहे, केॾा पढ़ियल लिखियल आहिनि, केॾी सुठी नौकरी धंधो करनि था, लेकिन अंदर जीअं खोखला आहिनि। ॿाहिरां जो शो ऑफ हूंदो आहे कि हा असां ॾाढा ख़ुशि आहियूं, असां ॾाढा सुखी आहियूं, लेकिन अंदर आंतरिक आत्मा न उनजे चेहरे सां ई नज़र अची वेंदो न। ॿाहिरां त माण्हू चेहरो चमकाईंदा, लेकिन अंदर आत्मा जी जेकी मुस्कान हूंदी आहे, हल्कोपन हूंदो आहे, उहो अलॻि ई हूंदो आहे। उहो चेहरे में चमक अलॻि ई हूंदी है न। हुनखे ॾिसण लाइ पहिरियों असांजी आत्मा बि शांत हुजणी खपे, असांजी आत्मा बि परमात्मा सां जुड़ियल हुजे, तॾहिं त असां माण्हुनि खे बि अनुभव करे सघंदासीं न। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि सदा पंहिंजे जीवन में असांखे यादि रखिणो आहे कि मां आत्मा परमात्मा जी संतान आहियां। हुन सृष्टि ते आई आहियां मां पाठ ॿुधण। हिन सृष्टि ते मां छा करण आई आहियां? पाठ वॼाइण आई आहियां। त मूंखे पंहिंजो पाठ वॼाए करे पंहिंजे जीवन में सदा सुख शांति सां गॾु रहणो आहे। सुख शांति ख़ुशी असांजे जीवन में सदा रहणी खपे। त उनजे लाइ असांखे पहिरियों खां ई, जीअं माण्हू सभु कुझु ठाहिणो हूंदो आहे त पहिरियों खां ई तयारी करे रखंदो आहे न, हा ये ठाहिणो आहे, है न। सभु सामान आदि सामग्री आदि पहिरियों खां ई तयार करे रखंदो आहे। ये बाबा भी असांखे चवनि था कि जीवन में सुबुह जॾहिं असां दिनचर्या में अचूं था, हुन खां पहिरियों माण्हू अमृत वेलो थो या कर्म क्षेत्र में अचण खां पहिरियों 5-10 मिंट पंहिंजे पाण खे सेट करो। मां आत्मा आहियां, परमात्मा जी संतान आहियां, अॼु मूंखे परमात्मा सां गॾु इहो करणो आहे। असांखे पंहिंजे जीवन में जो बि अॼु जी दिनचर्या जो असांखे पाठ मिलियो आहे, उहो सभु असांखे परमात्मा जी याद में कंदा हलो कंदा हलो कंदा हलो। कल्ह जो ॻाल्हि थी, अॼु बि अगरि उहा सेम ॻाल्हि थिए त मूंखे जिद न करणी आहे, चिल्लाइणो न आहे, गुस्सो न करणो आहे, घबराइणो न आहे, रिझणो न आहे। जीवन में आए दिन कुझु न कुझु थींदो ई रहंदो आहे। कॾहिं छा थो थिए, कॾहिं छा थो थिए, ऐं कॾहिं कॾहिं कंहिंजो हिसाब किताब हूंदो न त हिकु साथ ई अची वेंदो। कॾहिं कॾहिं कंहिंजो हिसाब किताब न हिकु साथ ई अची वेंदो। अञा हिकु दुख थियो, वरी ॿियो थींदो, वरी टियों थींदो, वरी चौथो थींदो। त हिन सां कई माण्हू त पका थी वेंदा आहिनि, कई पोइ हारजी वेंदा आहिनि, कई पोइ भॻवान सां मुंहुं मोड़े वठंदा आहिनि। चईंदा आहिनि अरे भॻवान त मुंहिंजी कुझु मदद करे ई नथो, मां एॾो हुनखे यादि थी करां, अलाए कहिड़ा मां पाप करे आई आहियां, पर त बि मां भॻवान खे यादि करां त मदद त करे। तव्हां एॾा दुख ॾिसंदे हुए बि तव्हां जिंदा आहियो, खाओ था, वेठा आहियो, ये भॻवान जी ई मदद आहे। अगरि कंहिंजे जीवन में आए दिन दुख अचे थो न, हुनजे बावजूद बि उहो इंसान वेठो आहे, खिले थो, खाए थो, ॻाल्हाए सघे थो, माण्हुनि जे अॻियां वेही सघे थो, ये भॻवान जी ही कृपा हूंदी। छोजी
असां पाप त करे आया आहियूं न, इन करे कॾहिं बि आहे न असांखे जीवन में कंहिंसां बि कॾहिं वैर भाव न रखणो। न कई बार छा थींदो आहे असां त न करणु चाहींदा आहियूं लेकिन साम्हूं वारो जबरदस्ती असां सां एंटी थी वेंदो, पोइ असांखे सम्झ में बि न ईंदो आहे इहो छो थो थिए। उहे असांजे पिछले जन्मनि जा कर्म हूंदा आहिनि ऐं उहा आत्मा बि पंहिंजे वश में हूंदी आहे, हुनखे बि पंहिंजो हिसाब किताब चुकतो ई करणो, त उहो पंहिंजो कमु कंदी रहंदी। असां कॾहिं बि कहिड़ी बि वॾी खां वॾी ॻाल्हि थी वञे, पहाड़ जहिड़ी ॻाल्हि छो न अची वञे, भले कंहिंजे जीवन में आए दिन वॾे खां वॾी ॻाल्हि थींदी रहे, लेकिन मूंखे कॾहिं बि मुंहिंजे भॻवान खे न छॾणो, मुंहिंजी आत्मा जे पीउ खे मूंखे न छॾणो, असांजी आत्मा जो पीउ परम पिता परमात्मा खे मूंखे कॾहिं बि भुलिजणो न आहे। ये असांखे सदा यादि रखणो, न असांखे कॾहिं बि भॻवान सां कॾहिं बि नाराज़ न थियणो, भॻवान सां कॾहिं बि पीठ न करणी। थी तो थियण ॾियो, कराइण वारो कराईंदो पाणे, असां पाप कया आहिनि त उहे ॻाल्हियूं ईंदियूं, लेकिन हाणे असां भॻवान खे यादि कंदासीं त उहो पाणे ई हुनखे चईंदा न नैया मुंहिंजी पार लॻाए प्रभु, त असांजी जीवन रूपी नैया अर्थात आत्मा जी जेकी जीवन आत्मा सत्य खां जिए थी, त आत्मा हिन कलयुगी दुनिया में बि जेका बि हुन पाप कर्म एॾा सालनि खां कया अथई द्वापर कलयुग में, त हाणे अंत में बि हुन दुखनि सां उहो परमात्मा जी यादि जी शक्ति सां जल्दी पार थी वेंदी, न जल्दी पार थी वेंदी। तंहिंजे करे बाबा चवनि था की सदा ये यादि रखो कि मां आत्मा सत्य का पाठ थी ॿुधायां, सत्युग त्रेता द्वापर कलयुग, द्वापर कलयुग है न, द्वापर बि थी वियो कलयुग बि थी वियो, हाणे मां द्वापर में बि एॾा जन्म वठी आहियां, कलयुग में बि वठी आहियां, त ॾिसो मां एॾा जन्म वरिता आहिनि, त हीअं त असां न चई सघंदा आहियूं की असां पाप न कया आहिनि, इहो त कोई बि न सोचे सघंदो है न, छोजी भले हिन जन्म में असांजो पाठ सुठो आहे, असां सुठो रीति सभिनि सां ॻाल्हायूं था, व्यवहार था करूं, लेकिन पिछले जन्मनि जो असांखे पतो न आहे, अगरि असां हिन जन्म में सुठी रीति हलूं था त बि असांखे दुख अचनि था, परिस्थिति अचे थी, त इहा निश्चित आहे, ये सच आहे कि असां पिछले जन्म में बुरो कर्म करे आया ई आहियूं। ऐं सभिनि खां वॾो रोज जो माण्हू पाप कंदा आहिनि उहो आहे जो माण्हू ख़ुदि जे अंदरि चईंदो आहे मुंहिंजे अंदरि भॻवान आहे, अगरि असां सोचंदा आहियूं न मुंहिंजे अंदरि भॻवान आहे, त इहे बि असां पाप कंदा आहियूं, असांखे कॾहिं न सोचणो खपे कि मुंहिंजे अंदरि भॻवान आहे, मुंहिंजे शरीर जे अंदरि मुंहिंजी आत्मा आहे, मुंहिंजी आत्मा जो पीउ परम पिता परमात्मा आहे, मुंहिंजो पीउ भॻवान आहे मुंहिंजी आत्मा जो, लेकिन मुंहिंजे अंदरि भॻवान थोरी आहे, अगरि मुंहिंजे अंदरि भॻवान हुजे हा त माण्हू तव्हांजी पूजा न करनि हा, अॼु पत्थर जी मूर्ति जी छो था पूजा करनि माण्हू, छोजी चवनि था हिन मूर्ति में भॻवान आहे, पोइ असांजे अंदरि बि त आहे, असांजी बि पूजा थियणी खपे, है न, मूर्ति खे कोई बिना सनान हथ लॻाए सघंदो आहे, पर तव्हांजे अंदरि त भॻवान आहे, तव्हां त पंहिंजे पाण खे हथ लॻायो था बिना सनान करे, है न, कोई माण्हू काथे फ्रेश थी अचे या कुझु कचिरो वचिरो खणी अचे, या चलो हलो अगरि तव्हांजे अंदरि भॻवान आहे त मतिलबु सभिनि जे अंदरि ई भॻवान हूंदो, त जेका जेका महितर हूंदा आहिनि जो गंदगी साफ़ कंदा आहिनि, हुननि जे अंदरि भॻवान न हूंदो, पोइ मतिलबु भॻवान उहो कमु कराए थो हुननि खां, पोइ कम बि ग़लति न आहे, पोइ त भले ई तव्हां बि
ये सब कम कंदे हुए भी, झाड़ू पोछो कंदे हुए भी तव्हां बि मूर्तियुनि खे हथ लॻाए सघंदा आहियो न। अॼु माण्हू चईंदा कि चओ न झाड़ू पोछो कंदा आहिनि कि चईंदा उन मूर्ति त खणी अच चंद्रा, जंहिंखे मां झाड़ू पोछो थी कर, सनानु करे पोइ खणंदो। छो मूर्ति में भॻवान त तव्हांजे अंदर भॻवान आहे। माण्हू चईंदो असांजे अंदर बि भॻवान आहे, त तव्हांजे अंदर बि त मूर्ति आहे, तव्हां त हथ लॻायो था। लेकिन असांखे सम्झणो खपे असांजी आत्मा परमात्मा जी संतान आहे। असांजे अंदर भॻवान आहे, असांजी आत्मा परमात्मा जी संतान आहे। जॾहिं असां आत्मा आहियूं परमात्मा खे यादि कंदा आहियूं त परमात्मा जी शक्ति असां में अची वेंदी, त पोइ असां खां सही कम थींदो। बाबा चवंदा त इन करे सदा यादि रखो कि भॻवान त मथे रहंदो आहे, असां त हेठि हिते पाठ कंदा। ही ग़लती असांखे कॾहिं न करणी आहे जो असांखे चइणो आहे कि भॻवान मुंहिंजे अंदर आहे, मथे कंहिंखे यादि करो। अच्छा मीठे मीठे सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार, गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग नमस्ते। वरदान शिक्षा दाता सां गॾु रहम दिल ठही सहयोगी। वरदान साइलेंस जी शक्ति द्वारा आत्म शक्ति जी उड़ान जी तीव्र गति करण वारा विश्व परिवर्तन। बाबा चईंदा आहिनि कि ॾिसो जाते साइंस बि फेल थी वेंदी आहे न, अॼु ॾिसो कोई बीमारी अगरि हॉस्पिटल वारा डॉक्टर्स अगरि के बीमार जो चेकअप कंदे कंदे थकिजी पवनि त उहो छा चईंदा आहिनि, भई हाणे असां नथा करे सघूं, हाणे असांजे हथ खां ॿाहिरि केस आहे, हाणे त भॻवान ई कुझु करे सघे। त सभिनि खां वॾी शक्ति आहे शांति सां परमात्मा खे यादि करे शक्ति जो मिलंदी आहे न, हुनजे अॻियां सभु शक्ति फेल आहे। तव्हांजे जीवन में इन करे न सुबुह शाम राति कॾहिं बि या त सॼो ॾींहुं विच विच में थोरो समय सभु कुझु भुलिजी बसि बाबा खे यादि कंदा करो। त हिन सां तव्हां में बि शक्ति ईंदी, ॿियनि खे बि शक्ति मिलंदी ऐं हिन सां असां ॾाढा कम बि सही रीति करे सघंदा आहियूं, हिकदमि शांति, मन में कोई ॻाल्हि न। स्लोगन आहे शिक्षा दाता सां गॾु रहम दिल ठही सहयोगी ठहो। ॿियनि खे शिक्षा बि ॾियो, रहम दिल ठही करे हुननि खे क्षमा बि करो ऐं हुननि जा सहयोगी बि ठहो। हिन बस असां हुननि खे सम्झायो बसि हाणे उहो पंहिंजे पाण ई कंदा, हुननि ते रहम बि करो, हुननि खे क्षमा बि करो, हुननि खे सहयोग बि ॾियो ताकि उहे जीवन में सुठो कमु करे सघनि। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।